अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया टीए न्यूज़। ख़बर शामिल करूं था शहदादपुर खां। शहदादपुर शहर में हर साल जीअं हिन दफ़े बि अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि, जॾहिं त उशरा मुहर्रम जे सिलसिले जे हवाले सां मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी ऐं इमाम बारगाह हैदर करात मजलिस ऐं अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि जे चेयरमैन फ़ारूक अज़ादारी फ़ाहिद ख़ान विसाण सैयद क़ुर्बान अली शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मजलिस हुसैन ऐं सीना जंगी जो सिलसिलो हलंदड़ आहे। मजलिस एज़ाज़ उलमाए कराम पढ़ी शहदाए करबला जी अज़ीम क़ुर्बानीनि ते रोशनी विधी। इन मौक़े ते शहदादपुर पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया आहिनि। रिपोर्ट सदाम हुसैन बुगियो शहदादपुर।